जी नाज़रीन, जी तो असां हिन वक्त मौजूद आहियूं रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह में ग्रैंड हेल्थ अलायंस की तरफा अज बे डी भी जो असो OPD जो बाइकाट करे पैरामेडिकल स्टाफ और अमले जो एहतजाज जारी है। अचो तो उन्हनि खां पुछूं उन्हनि जा कहिड़ा मुतालबात आहिनि। सिंध ग्रैंड हेल्थ अलाउंस की तरफा जो कल का वठी जो असां ही एहतजाज रिकॉर्ड कराए रहा आहियूं 9 खां 11 ताईं OPD जो बाइकाट अॼु असांजो ॿियो ॾींहुं आहे। सॼी सिंध जी ठारूशाह RSD ठारूशाह में भी ही एहतजाज जारी है। इंशाल्लाह असांजो इहो एहतजाज 11 तारीख़ ताईं जारी रहंदो। उन खां पोइ जेकर 11 तारीख़ खां पोइ हिननि असांजा मुतालबा न मञा त असां सॼी OPD जो सॼी सिंध जो असां बाइकाट कंदासीं। सूबे सिंध के मुलाजमन डॉक्टर्स पैरामेडिकल के तरफा जो एहतजाज किया है जैमें असां 2 कलाक OPD जो बाइकाट रखियो है। असांजा जायज़ मुतालबा आहिनि जिन में असांजो सर्विस स्ट्रक्चर है, हेल्थ अलाउंस नथो मिले, कोरोना अलाउंस नथो मिले, सेफ्टी नथा मिलन, मास्क नथा मिलन पिया, ये सब असां रिस्क ते लगा पिया। जेकर असां नौकरी कयूं था पिया त असां खुद ॾिसूं था पिया त माण्हू असांजा हेल्थ जा 1500 2000 खां मथे मरीज़ थी विया आहिनि। उन करे असां सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर सिहत मैडम अज़रा पेचो साहब खां गुज़ारिश था करूं त असांजे हक़नि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। डॉक्टरनि OPD जगह बंद आहे। असां गरीब आवाम लेडीज़ परेशान आहियूं। उन करे ही इन जो मुतालबो डॉक्टरनि जो जायज़ मञियो वञे ऐं आवाम परेशान ॾाढी आहे। असां पाण इंतज़ार में बीठा आहियूं। अस्पताल बंद लगी पिया, इन्हनि मुतालबा पूरा कयो। असां मरीज़ वठी था अचूं, का शइ कोन्हे। OPD खोलण ॿियो ॾींहुं आहे, का शइ कोन्हे। मरीज़ अचे तो कुछ गरीब परेशान आहे, केॾे वञे गरीब। नाज़रीन, जी तो रूरल हेल्थ सेंटर में जो असो पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टरन के हमले जा मुतालबात बुधा। उन्हनि जो इहो चवण हुयो त मुल्क के अंदर जो वबाई सूरत कोरोना वायरस हली रही है, उन्हनि जे लाइ पे फ्रंट लाइन ते कम कंदड़ डॉक्टर आहिनि। उन्हनि खे सिंध हुकूमत हिन महिल ताईं का भी रिलीफ न ॾिनो आहे। उन्हनि इहो चयो आहे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, जे न त OPD जो मुकम्मिल बाइकाट करे एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन राना रफ़ीक सां गॾु तनवीर कुरैशी, टाइम न्यूज़ ठारूशाह।